अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मां ज़हीर हसन जरबानी शबाना नवाज़ ऑफिशियल चैनल तां तव्हां मुखातिब आहियां, जिन में सोशल स्टडीज़ जा क्लास जारी आहिनि असांजा। उन सिलसिले में असां चैप्टर क्लास नंबर 5 जा चैप्टर 8 असां मुकमल करे चुका आहियूं। हाणे चैप्टर 9 में असां हलंदासीं, जो नालो आहे मनी इन आवर लाइव्स। हाणे उन में क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, इन विच ईयर चाइनीज़ स्टार्टेड यूज़िंग मेटल टूल्स एज़ मनी। कहिड़े साल खां चाइनीज़ जेको आहे सो इनखे धातुअ खे पैसे तौरु इस्तेमालु करणु शुरू कयो, धातु जे उदाहरण खे 1000 BC यानी कि 1000 साल बिफोर क्रिस्ट खां पहिरियों। वेयर सिल्वर वाज यूज्ड एज मनी इन 500 BC, 500 BC में बिफोर क्रिस्ट खां पहिरियां जेको चांदी जा सिक्का इस्तेमालु करणु शुरू कया तुर्की। which was first country to have proper money। पहिरियों कहिड़ो मुल्क हो जंहिंमें पैसो इस्तेमालु कयो वियो? चाइना। व्हाट इज़ करेंसी ऑफ यूके कॉल्ड? यूके जी यूनाइटेड किंगडम यानी इंग्लैंड जी जेको आहे सो करेंसी खे छा चयो वेंदो आहे? पाउंड चयो वेंदो आहे। व्हाट इज़ करेंसी ऑफ यूएई कॉल्ड? यूएई जी करेंसी खे छा चयो वेंदो आहे? दिरहम। व्हाट इज़ द करेंसी ऑफ यूएसए कॉल्ड? यूएसए यानी यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जी करेंसी खे डॉलर चयो वेंदो आहे। मनी दैट इज़ अर्न कॉल्ड? उहो पैसो जंहिंखे कमायो वञे उनखे छा चइबो आहे? इनकम यानी कमाई। मनी दैट इज़ स्पेंड कॉल्ड? उहो पैसो जेको का कारोबार में लॻायो वञे या ख़र्च कयो वञे, एक्सपेंडिचर। चैप्टर नंबर 10 आहे, चैप्टर 9 मुख़्तसर हो। चैप्टर नंबर 10 आहे मीन्स ऑफ इंफॉर्मेशन। हू इज़ इन्वेंटेड रेडियो इन 1895। मालूमात जा ज़रिया। हाणे उन में पहिरियों क्वेश्चन आहे त रेडियो 1895 ईस्वी में कंहिं ईजाद कयो? मार्कोनी। मशहूरु क्वेश्चन आहे ऐं इहो चेंज बि सुवाल थी सघे थो त मार्कोनी रेडियो कॾहिं ईजाद कयो? जवाबु अची सघे थो ईयर 1985 में। ज़हन नशीन करे छॾिजे। हाउ मेनी रेडियो स्टेशंस वर देयर एट द टाइम ऑफ क्रिएशन पाकिस्तान? पाकिस्तान जी बुनियाद वक़्तु, पाकिस्तान जे वजूद थियण ऐं आज़ादु थियण महिल पाकिस्तान में केतिरा रेडियो स्टेशन हुआ? 3 यानी 3 हुआ। when first television station was established in Pakistan? पाकिस्तान में पहिरीं टेलीविज़न स्टेशन कॾहिं ईजाद थी? 1964 यानी 1964 ईस्वी में। न्यूज़पेपर आर फॉर्म ऑफ प्रिंट मीडिया? न्यूज़पेपर प्रिंट मीडिया जी शक्ल में हूंदा आहिनि। व्हाट इज़ द इंटरेक्शन ऑफ कंप्यूटर्स अराउंड द वर्ल्ड कॉल्ड? कंप्यूटरनि जो हिक ॿिए सां लाॻापो, दुनिया जे कंप्यूटर जे हिक ॿिए सां लाॻापो कहिड़ी तरह थी सघे थो? इंटरनेट जे ज़रिए। हाणे चैप्टर 11 आहे सिस्टम ऑफ गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान में सरकार जो यानी गवर्नमेंट जो सिस्टम या निज़ाम कीअं आहे? हाउ मेनी हाउसिस ऑफ पार्लियामेंट? पार्लियामेंट आर देयर? पार्लियामेंट जा केतिरा हाउसिस हूंदा आहिनि? 2 यानी 2। लोअर हाउस इज़ नोन एज नेशनल असेंबली। हेठियां हिसे खे लोअर हाउस खे छा चइबो आहे? नेशनल असेंबली यानी क़ौमी असेंबली। ज़हन नशीन कजे, इंतिहाई अहम क्वेश्चन आहिनि। अपर हाउस इज़ कॉल्ड? अपर हाउस जेको आहे उनखे छा चयो वेंदो आहे? सेनेट चयो वेंदो आहे। पार्लियामेंट हैज़ अ स्पीकर एंड अ डिप्टी स्पीकर। पार्लियामेंट में केरु जेको आहे सो हुनखे हलाईंदड़ केरु हूंदा आहिनि? स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर हूंदा आहिनि। सेनेट हैज़ अ चेयरमैन एंड डिप्टी चेयरमैन। जन त सेनेट में चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन आहिनि। हाउ मेनी मेंबर्स आर देयर इन नेशनल असेंबली? क़ौमी असेंबली में मेंबरनि जो मुकमल तादादु केतिरो आहे? 342। ज़हन नशीन करे छॾिजे। अहम क्वेश्चन आहिनि। हाउ मेनी मेंबर्स आर देयर इन अ सेनेट? जॾहिं त सेनेट में मेंबरनि जो तइदादु केतिरो थींदो आहे सेनेटरनि जो? 104। मेंबर्स ऑफ सेनेट आर इलेक्टेड बाय MPs। सेनेट खे केरु जेको सिलेक्ट कंदा आहिनि? कंहिंजे वोटनि सां उहे सिलेक्ट थींदा आहिनि? MPs यानी मेंबर्स ऑफ प्रोविंस असेंबली जे ज़रिए। हू इज़ द हेड ऑफ स्टेट? मुल्क जो जेको आहे सो स्टेट जो जेको आहे सो हेड केरु हूंदो आहे? प्रेसिडेंट हूंदो आहे यानी सदर हूंदा आहे। हू इज़ द हेड ऑफ द फेडरल गवर्नमेंट? जॾहिं त वफ़ाक़ी सरकार जो हेड जेको केरु हूंदो आहे? प्राइम मिनिस्टर हूंदा आहे। ज़हन नशीन करे छॾिजे त मुमलिकत जो जेको हेड हूंदो आहे उहो प्रेसिडेंट यानी सदर हूंदो आहे, जॾहिं त वफ़ाक़ी सरकार जो जेको हेड हूंदो आहे उहो प्राइम मिनिस्टर यानी वज़ीर आज़म हूंदो आहे। हाईएस्ट कोर्ट ऑफ द कंट्री इज़? सभिनी खां वॾी अदालत मुल्क जी कड़ी आहे? सुप्रीम कोर्ट। हाउ मेनी हाई कोर्ट्स आर देयर इन पाकिस्तान? पाकिस्तान में केतिरियूं हाई कोर्ट्स आहिनि? 5 यानी 5। व्हाट इज़ मिनिमम एज लिमिट टू बिकम पार्लियामेंटेरियन इन पाकिस्तान? पाकिस्तान में घटि केतिरी उमिरि हुजे
पार्लियामेंट जो हिस्सो हुजण लाइ यानी पार्लियामेंट जो मेंबर हुजण लाइ या इलेक्शन में हिस्सो वठण लाइ 25 ईयर्स यानी 25 साल। वाट इज़ अ मिनिमम एज लिमिट टू बिकम अ सेनेटर इन पाकिस्तान। पाकिस्तान में सेनेटर थियण लाइ घटि में घटि केतिरी उमिरि हुजणु घुरिजे? 30 ईयर्स यादि करे छॾिजो। त पार्लियामेंट जो मेंबर थियण लाइ 25 साल ऐं जॾहिं त सेनेटर थियण लाइ घटि में घटि उमिरि 30 साल हुजणु घुरिजे। वाट इज़ द मिनिमम एज लिमिट टू बिकम प्राइम मिनिस्टर इन पाकिस्तान। पाकिस्तान जो वज़ीर अज़म थियण लाइ घटि में घटि केतिरा साल उमिरि हुजणु घुरिजे? 25 ईयर्स यानी कि 25 साल। मोहतरम बेनज़ीर भुट्टो 35 सालनि जी उमिरि में जेको आहे सो 1988 में पाकिस्तान जी प्राइम मिनिस्टर मुक़ररु थी। वाट इज़ द मिनिमम एज लिमिट टू बिकम प्रेसिडेंट इन पाकिस्तान। सदर पाकिस्तान जो सदर थियण में घटि केतिरी उमिरि हुजणु घुरिजे? कानून मुताबिक़ आइन मुताबिक़ 45 ईयर्स यानी 45 साल। चैप्टर 12 आहे एक्सप्लोरर्स एंड एक्सप्लोरेशंस। कॾहिं पैदा थियो? 1254 इन इटली। 1254 ईस्वी में इटली में पैदा थियो। हू डिड मार्को पोलो ट्रेवल विथ टू चाइना। चाइना ॾांहुं मार्को पोलो कंहिंसां गॾु सफ़र कयो? फादर एंड अंकल, पीउ ऐं चाचे सां गॾु। वेन मार्को पोलो ट्रेवल टू चाइना। मार्को पोलो चाइना कॾहिं वियो? कॾहिं सफ़र कयईं? 1271 1271 ईस्वी में। वेन इब्न बतूता वॉज बॉर्न। इब्न बतूता कॾहिं पैदा थियो? 1304 इन मोरक्को। 1304 ईस्वी में मोरक्को में। हाउ मेनी ईयर्स डिड इब्न बतूता स्पेंड इन ट्रेवलिंग। केतिरा साल सफ़र कंदे इब्न बतूता गुज़ारिया? 25 ईयर्स 25 साल इब्न बतूता सफ़र कंदे गुज़ारिया। वेन क्रिस्टोफर कोलंबस वॉज बॉर्न। क्रिस्टोफर कोलंबस कॾहिं ॼाओ? 1451 इन इटली। 1451 ईस्वी में इटली में। हू डिस्कवर्ड अमेरिका। अमेरिका कंहिं दरियाफ़्त कयो? क्रिस्टोफर कोलंबस। वेयर वॉज क्रिस्टोफर कोलंबस बॉर्न। क्रिस्टोफर कोलंबस कॾहिं पैदा थियो? किथे पैदा थियो? सॉरी, इटली में। हाउ मेनी वॉयेजिस डिड क्रिस्टोफर कोलंबस मेक टू अमेरिका? 4। वेन वास्को डे गामा वॉज बॉर्न। वास्को डे गामा कॾहिं ॼाओ? 1416 पुर्तगाल। 1460 में पुर्तगाल में ॼाओ। हू वॉज द फर्स्ट यूरोपियन टू सेल फ्रॉम यूरोप टू इंडिया अराउंड अफ्रीका। उहो कहिड़ो पहिरियों यूरोपियन जेको मलाह हुयो जीअं यूरोप खां इंडिया ऐं इंडिया खां अफ्रीका सफ़र कयो? वास्को डे गामा। हाउ मेनी वॉयेजिस डिड वास्को डे गामा मेक टू इंडिया। केतिरा सफ़र इंडिया जा कया वास्को डे गामा? 3। वास्को डे गामा डाइड इन। वास्को डे गामा कॾहिं फोत थियो? कॾहिं गुज़ारियो? इंडिया ड्यू टू मलेरिया। इंडिया में ऐं कहिड़ी बीमारी में फोत थियो? मलेरिया में। ज़हन नशीन करे छॾिजो छो जो इहो क्वेश्चन बची सघे थो। वास्को डे गामा कहिड़ी बीमारी में फोत थियो? हू वॉज फर्स्ट टू क्लाइंब माउंट एवरेस्ट। उहो पहिरियों कहिड़ो शख़्स आहे जंहिं माउंट एवरेस्ट खे सिर कयो? एडमंड हिलरी। 1953 1953 ईस्वी में एडमंड हिलरी। एडमंड हिलरी वॉज फ्रॉम एडमंड हिलरी जो ताल्लुक़ कहिड़े मुल्क सां हो? न्यूज़ीलैंड सां। वेन वॉज नील आर्मस्ट्रॉन्ग डाइड। नील आर्मस्ट्रॉन्ग कॾहिं फोत थियो? 2012 जॾहिं त बॉर्न इन 1930। पैदा 1903 में ईस्वी में थियो जॾहिं त हू फोत 2012 ईस्वी में थियो। हू इज़ फर्स्ट पाकिस्तान वुमेन टू क्लाइम माउंट एवरेस्ट इन 2013। पाकिस्तान जी पहिरीं औरत कहिड़ी जंहिं माउंट एवरेस्ट खे पार कयो? समीना ख़याल बेग, जंहिंजो तालुक़ु GB यानी गिलगित बल्तिस्तान सां हो। असांजी क्लास जो हिते इख्तिताम थियो। यकीनन तव्हांखे क्लास वठंदे मज़ो आयो हूंदो। पंहिंजी तयारी ज़ोर शोर सां जारी रखो ऐं नोट्स खे बार बार ॿुधणु, बार बार क्लासिस खे सम्झणु ऐं बार बार ॿुधण सां इहे ज़हन नशीन थींदा आहिनि। ऐं भरपूर तरीक़े सां पंहिंजी तयारी खे जारी रखो ऐं असां सां जुड़ियल रहो ऐं जेको आहे सो जीअं तव्हां पंहिंजे ख़्वाबनि जी साबियां माणे सघो। अलाह तव्हांजो हामी नासिर हुजे। अलाह हाफ़िज़।